मटियारी मां ख़बर ईंदालो त मरकज़ विलायत अली पाकिस्तान सिंध ज़िला मटियारी पारां अंजुमन पासबान विलायत वज़ा हला पार्टी जे तरफ़ां जन्नतुल बकी जी फौरी तमीर करण लाइ दरगाह सरवर नू खां प्रेस क्लब ताईं जवार बाबल खान सैयद इरफान अली शाह सैयद मुख्तार अली शाह ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जन्नतुल बकी जी फौरी तमीर करण लाइ नारेबाज़ी कंदे चयो त पाकिस्तान हुकूमत सऊदी हुकूमत खे जन्नतुल बकी जी फौरी तमीर लाइ ज़ोर ॾे। हिननि चयो त 8 शवाल इहो कारो ॾींहुं आहे जॾहिं क़दीम इस्लामी कब्रिस्तान जन्नतुल बकी खे मिस्मार कयो वियो, जंहिं में शहदा करबला ऐं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि खे दफ़न कयो वियो। हिन खे डाहे पट कयो वियो जॾहिं त जन्नतुल बकी में दफ़न थियल शहीदनि जी तारीख़ पंहिंजी ज़िंदगी में इंतहाई ज़ुल्म ऐं सितम जे वाक़िअनि सां भरियल आहे। हिननि चयो त जन्नतुल बकी खे मिस्मार करण जो क़दम आल सऊद तरफ़ां उम्मत मुस्लिमान जे दिलि खे धक आहे। हिननि वधीक चयो त उम्मत मुस्लिमान जो फर्ज़ आहे त हू जन्नतुल बकी जे पुरअमन बहाली जो मुतालबो कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।